सा अब्दुल सत्तार जी धी रेंदर कोटरी में मल्ला जे पारे जी आहियां। मूं दाख़िल मुंहिंजा माइट पैसनि ते हिकु पोरे सां शादी मुंहिंजी करण पिया चाहिनि। मूंखे क़बूल न हुई। पोइ मां पंहिंजो घर छॾे इलाहाबाद जी अदालत में पहुचसि। रेंदर कोर्ट पहुचयमि। जे रेंदर खे दाख़िल हुन सां जंहिंखे मां काफ़ी वक़्त सां मोहबत कंदी आहियां। जंहिंखे मां मोहबत कंदी आहियां उनखे घुराए मूं प्यार जो पढ़णो पियो। शादी करण खां पोइ मुंहिंजा माइट मुंहिंजो भाउ जब्बार वकार रशीद ऐं मुंहिंजे मामनि मां असगर ऐं अशरफ खे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे धमकी ॾेई विया आहिनि जान खां मारण लाइ। हुन लाइ आऊं कोटरी ऐं हैदराबाद जे अर्ज़ कयां थी ऐं मुंहिंजे मुड़ुस खे महफ़ूज़ ॾींदो वञे। ज़बरदस्ती त कोन कयो आहे, न को कंहिं अगवा कयो आहे। के बि थारे ते रिपोर्ट लिखाईंदा उहो पूरो सम्झी वञे। ऐं असांखे